नवा खे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। लाड़काणो में अदालत कतल जो साबित थियण ते जवाबदार के बादल बुढ़े के उम्र कैद की सजा बुधाए छड़ी है। अवां खे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। कुछ महीना अग जवाबदार बादल बुढ़ो अमानुल्ला अबड़ो के कतल कयो हो। अहम खबर है। अवां सां शेयर कंदालू। लाड़काणो में अदालत कतल जो साबित थियण ते जवाबदार बादल बुढ़ो के उम्र कैद की सजा बुधाए छड़ी है। कुछ महीना अग जवाबदार बादल बुढ़ो अमानुल्ला अबड़ो के कतल कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ है। अवां सां शेयर कंदालू। अवां खे अपडेट कंदालू। लाड़काणो में अदालत कतल जो साबित थियण ते जवाबदार बादल बुढ़ो के उम्र कैद की सजा बुधाए छड़ी है। कुछ महीना अग जवाबदार बादल बुढ़ो अमानुल्ला अबड़ो के कतल कयो हो। अवां खे आगाही ॾींदालू। लाड़काणो में अदालत कतल जो साबित थियण ते जवाबदार बादल बुढ़ो के उम्र कैद की सजा बुधाए छड़ी है। कॉम्परस अगवान तफसील मालूम कंदासीं रशीद समोखा। जी रशीद, अपडेट कजो कहिड़ा तफसील आहिनि? जी बिल्कुल संजा। लाड़काणे जे फर्स्ट एडिशनल सेशन जज ऐं मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जी अदालत 8 महीना अॻु पलांद में क़तल थी वियल मक़तूल अमानुल्ला अबड़ो जे क़तल केस जी ॿुधणी थी अदालत में, जिते ॾोह साबित थियण ते अदालत केस में नामज़द जवाबदार बादल बुढ़ो खे उमिरि कैद ऐं 2 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ऐं जेके गुज़िरियल साल इहो जेको आहे 17 दिसंबर जे ॾींहुं लाड़काणे जी अदालत में जेको आहे इहो ॿुधणीअ ते आयल अमानुल्ला अबड़ो खे पलांद में हथियारबंदनि शहर जे सिविल लाइन थाणे जी हद में VIP रोड वटि गोलियूं हणी क़तल कयो हो। अहिड़ो केस जेको आहे मक़तूल जे भाउ मोहम्मद जेको अमीन आहे उन जी फरियाद ते मोहम्मद अमीन जी फरियाद ते 5 जवाबदारनि मथां इहो जेको केस हो उहो सिविल लाइन थाणे ते दाख़िल हो। जी वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।